अस्सलाम वालेकुम संगत, उम्मीद आहे ख़ुशि आबाद हूंदो। साकिब की तव्हांजी ख़िदमत में ॿीहर हाज़िर। संगत अॼु जी वीडियो स्पॉन्सर्ड न आहे ऐं अॼु जी वीडियो में जेको मां ॻाल्हाईंदुमि पंहिंजे दिलि सां ॻाल्हाईंदुमि। संगत हिकु कामयाबु इंसानु हमेशह इहो ई सोचींदो आहे कि यार मुंहिंजी कामयाबी पोयां मुंहिंजो हार्ड वर्क, मुंहिंजी स्ट्रगल हुई, पर रियलिटी थोरी डिफरेंट हूंदी आहे। OECD ऑर्गेनाइज़ेशन ऑफ इकोनॉमिक एंड कोऑपरेशन डेवलपमेंट जे मुताबिक़ हर कामयाबु इंसान जी अचीवमेंट में उनजो ख़ुदि जो रोल सिर्फ़ु 30% हूंदो आहे, पर उनजे अलावा 70% फैक्टर्स ॿिया हूंदा आहिनि, जंहिंमें उनजा दोस्त, सुठा उस्ताद, इदारो ऐं वालिदैन जी स्ट्रगल ऐं उन्हनि जी महिनत हूंदी आहे। ऐं 4 फैक्टरनि मां अॼु मां 2 फैक्टरनि ते ॻाल्हाईंदुमि, जेको आहे मुंहिंजा उस्ताद ऐं मुंहिंजो इदारो मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जामशोरो। संगत मूंखे ॿियनि इंस्टीट्यूट्स जी त ख़बर न आहे, पर मां इहो दावे सां चई सघां थो त हीउ सिंध जो न बल्कि पाकिस्तान जो हिकु बहितरीनु इंजीनियरिंग इंस्टीट्यूट आहे। मां हिननि जो शुक्रगुज़ार आहियां जो हिननि मूंखे सुठो माहौल, सुठी तालीम, सुठा दोस्त ऐं सुठा उस्ताद ॾिना। म्यूट जा पास आउट थियल शागिर्द अॼु दुनिया जी मुख़्तलिफ़ कुंडनि में सुठी पोज़ीशन, सुठियुनि कंपनियुनि में कमु कनि पिया। अगरि जॾहिं यूनिवर्सिटी में मां नओं आयो 2016 में, त मां कंप्लीटली ब्लैंक हुयुमि। यूनिवर्सिटी में अचण खां पोइ मूंखे सुठा उस्ताद मिलिया, सुठा सीनियर प्रोफेसर्स, लेक्चरार्स, जंहिंमें मां कुझु नाला मेंशन कंदुमि। सर तनवीर साहब, सर शौकत मेमण साहब, ऐं सर गफ़ूर साहब, सर आतिफ़ काइम खानी साहब, ऐं असांजो हिकु वॾे भाउ वांगुरु उस्ताद लेक्चरार सर हफ़ीज़ साहब। अहिड़ा कई उस्ताद असांखे मिलिया। इन यूनिवर्सिटी में सुठा सुठा इंटरनेशनल इवेंट्स थिया, जंहिंमें बिग इवेंट्स, म्यूट मंथ, म्यूट गाला, स्पोर्ट्स गाला, जंहिंमें असांखे वॉलंटियर ऐं मेंबर थियण जो मौक़ो मिलियो, जिथे असां घणो कुझु लर्न कयो ऐं जंहिं मंज़िल ते हिन अॼु आहियूं असां हिन यूनिवर्सिटी जे बदौलत आहियूं। ऐं स्पेशली मां मेंशन कंदुमि असांजे VC साहब डॉक्टर ताहा हुसैन साहब खे, जंहिंजी एफर्ट जी जेतिरी ॻाल्हि कजे उहा घटि आहे। जीअं नॉर्मली VC पंहिंजे ऑफिस में वेठा हूंदा आहिनि, पर सर डॉक्टर ताहा हुसैन साहब थोरा डिफरेंट हुया। उहे हर इवेंट ते, हर डिपार्टमेंट में ईंदा हुया ऐं स्टूडेंट सां इंट्रैक्शन कंदा हुया, ऐं जंहिं स्टूडेंट जो उन्हनि खे हिकु दफ़ा नालो यादि थी वञे त उहे कॾहिं विसारींदा न हुया। ऐं लास्ट में मां इहो चवंदुमि कि मेहरान यूनिवर्सिटी हिकु बेस्ट यूनिवर्सिटी आहे। उन्हनि जी मैनेजमेंट, उन्हनि जो डिसिप्लिन, उन जेको टेस्ट कंडक्ट कंदा आहिनि आउट क्लास ऐं हिकु 100% मेरिट ते। त आख़िर में मां इहो चवंदुमि मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां, उन्हनि जे उस्तादनि जो शुक्रगुज़ार आहियां। साकिब कीरो खे ॾियो इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।